टंडो गुलाम अली में बर्डीअ वारे चंड जी 9 तारीख़ ते ड्रिघड़ी नाके ते क़ाइमु श्री रामापीर मंदिर ते हिकु ॾींहं वारो मेलो लॻायो वियो। हिकु ॾींहं वारे मेले जी शुरूआति रामापीर जी ध्वजा साहिबु झंडो चाढ़ण बाद आरती साहिबु करण सां थी। हिकु ॾींहं वारे मेले में टंडो गुलाम अली, नओं दंबालो, कपरी मोरी, ठरे निज़ामाणी, राजो खनाणी, मातड़ी, टिघड़ी ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां वॾे अंग में ध्वजाऊं खणी रामापीर जे गीतनि ते पहिरें पंधु रक़्स कंदा यात्री रामापीर मंदिर ते पहुता। यात्रियुनि ऐं प्रेमियुनि मंदिर ते ध्वजाऊं चाढ़े पूजा पाठ कई। तमाम माण्हू जेके ख़ुशि आहिनि ऐं तव्हां हिन मेले मां तमामु ख़ुशि थी रहिया आहिनि। असांजे मुल्क में तव्हां पाकिस्तान में असां सभिनी मज़हब जी आज़ादी आहे, भले उहो पंहिंजे हिसाब सां हिंदू हुजनि, ईसाई हुजनि, मुसलमान, सभिनी खे जेको असांजे तरफ़ां जेको इजाज़त आहे तो पंहिंजे ख़ुशियुनि सां असां सां गॾु ख़ुशियूं मल्हाइनि ऐं असीं मुसलमान ऐं हिंदू सभु गॾिजी ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं। उहो असांजी ख़ुशियुनि में जेको गॾु हूंदा आहिनि, असीं हुननि जी ख़ुशियुनि में गॾु आहियूं। अॼु हीउ जेको वॾो इज्तिमा ॾिसी तमामु मुतासिर थिया आहियूं। जुडे में, मिठी में, अमरकोट मां माण्हू हिते जथे में ईंदा आहिनि। असांजे राजबाग जे आसे पासे में सभु माण्हू हिते ईंदा आहिनि ऐं हितां पोइ रवानगी वरी टंडो रवानगी थींदी आहे। हितां रहंदा आहिनि, तसंदा आहिनि, हिते जथो बधो नगर पाणी कराईंदा आहियूं। हितां नगर पाणी करे खां पोइ ईंदा आहिनि टंडो लियारीअ। बाक़ी असां हिते 9 ॾींहं हिते असांजो हूंदो नगर आहे रामापीर जे मंदर ते। पहिरीं तारीख़ खां वठी असां जेको चंड जी पहिरीं तारीख़ 9 तारीख़ ताईं नेजो चढ़ंदो आहे। पहिरीं तारीख़ ताईं जेको असां नगर हलंदो आहे। 9 तारीख़ ताईं असां मंदर ते शेवा कंदा आहियूं टंडो गुलाम अली मंदर ते। काफ़िला नवकोट, मिठी, डिगरी ऐं जुडो ऐं आसपास जो बुढो कमलाणी थियो, दुबालो थियो ऐं तंहिंखां सवाइ आइजन सावण थियो, ठरी पको थियो, बंगलो चाकर आहे। इहे आसे पासे जा जेको जथा आहिनि असां वटि मंदर ते अची राति रहनि था, भंडारो कनि था ऐं इन खां पोइ हितां रवानगी वरी टंडो लियार थींदी आहे। इन खां पोइ गॾोगॾु असां जेको रामापीर जे मंदर जेको ध्वजा चाढ़ी वेंदी आहे, उन तारीख़ जो बि टंडो गुलाम में असां हिते टंडो गुलाम में ध्वजा चाढ़ी वेंदी आहे। ऐं हिते तक़रीबन हिन मेले खे लॻाईंदे तक़रीबन 50 साल खनि थी विया आहिनि। यात्रियुनि लाइ हिते खाधे पीते जो, भंडारे जो ऐं पाणी जो निज़ाम ॿियो सभु कुझु इंतज़ाम थियल आहे असां वटि हिते। ऐं इन खां अलावा आराम लाइ कुझु बंदोबस्तु सिस्टम थियल आहे। ॿिया बि असांजा जेके बि हिंदू पंचायत जा माण्हू आहिनि उहे बि असां सां सहकार कंदा आहिनि। मेले में ईंदड़ सभिनी यात्रियुनि लाइ भोजन यानी भंडारो साहिबु करण जो सिलसिलो सॼो ॾींहुं जारी रहियो। उन सां गॾु शरबत ऐं थधे पाणी जा स्टॉल पिणु लॻाया विया। हिकु ॾींहं वारे मेले में ईंदड़ यात्रियुनि जी तफ़रीह लाइ झूला लॻाइण सां गॾु मुख़्तलिफ़ शयुनि जी ख़रीदारी लाइ स्टॉल पिणु लॻाया विया। मुख़्तलिफ़ शहरनि जा समय पैदल ईंदड़ प्रेमी भॻत मंदर में क़याम करे भोजन करण बाद जथनि जी सूरत में टंडो अलहयार श्री रामापीर मंदिर तरफ़ रवाना थी विया। कैमरा टीम सां गॾु आलमचंद लालवाणी, सिंधी न्यूज़, टंडो गुलाम अली।